फितरत अहिड़नि असूलनि ऐं क़ाइदनि जो मजमूओ आहे जेकी हर शइ ते लागू थियनि था। फितरत उहा आम माण्हूअ जी सम्झ खां मथभेरी आहे, काइनात जो मुशाहिदो करे सघिजे थो या तजस्सुस ऐं तअजुब सां भरपूर आहे, पर कंहिं हद ताईं उन जी वज़ाहत पिणु करे सघिजे थी। काइनात सादी बि आहे त उन जी तश्कील में बारीकी ऐं ख़ूबसूरती बि मौजूदु आहे। काइनात जे क़ाइदनि, असूलनि ऐं फितरी अमलनि खे सम्झण ऐं वज़ाहत करण जी कोशिश खे इल्म तिबियात सॾियूं था। अस्सलामु अलैकुम। अॼु जे हिन वीडियो जो उनवान आहे इल्म तबई छा आहे, व्हाट इज़ फिज़िक्स। इल्म तबई बुनियादी ऐं क़दीम साइंसी इल्मु आहे। साइंस जो वास्तो हक़ीक़तनि खे परोड़णु, मुशाहिदा करणु, नतीजा अख़ज़ करणु ऐं नतीजनि खे रियाज़ी ऐं साइंसी तरीक़े सां पेश करण सां आहे। फिज़िक्स जी वस्फ़ सम्झण खां पहिरियों इहो सम्झणु ज़रूरी आहे त लफ़्ज़ फिज़िक्स कहिड़ी ॿोलीअ मां वरितलु आहे। लफ़्ज़ फिज़िक्स क़दीम यूनानी ॿोलीअ जी लफ़्ज़ फिज़िकोज़ मां वरितलु आहे, जंहिं जी माना आहे फितरत जी ॼाण या फितरत सां लाॻापियल शइ। इहा बुनियादी तौर ते मादे जी बनावट, हालत, बर्ताव ऐं तवानाईअ सां उन जे ताल्लुक़ जो मुतालो आहे। फिज़िक्स फितरी साइंस जी शाख़ आहे जेका मादे जो मुतालो करे थी, मादे जी चुरपुर, उन जे बर्ताव, वक़्त ऐं फ़ासिले बनिस्बत कूद ऐं तवानाई जे रिश्ते जी वज़ाहत करे थी। फिज़िक्स बुनियादी साइंस आहे जंहिं जो अहम मक़सदु फितरत खे सम्झणु आहे। उहा हक़ीक़त आहे त इल्म तिबियात खे सभिनी इल्मनि जी माउ चई सघिजे थो। फिज़िक्स जी ख़ूबसूरती उन्हनि क़ाइदनि सां आहे जन जी ताबेदारी एटम खां वठी वॾा ग्रह ऐं धाराऊं कनि थियूं ऐं उन जा तजुर्बा पिणु नंढे दर्जे खां वॾी सतह ताईं पखिड़ियल आहिनि। फिज़िक्स जा हिकिड़ा माहिर फितरी नज़रियनि जी परोड़ में मसरूफ़ रहनि था, जिन खे नज़रियाती साइंसदान सॾिजे थो, जॾहिं त ॿिया माहिर लेबॉरेटरियुनि में तजुर्बा कंदा रहनि था, तंहिं करे उन्हनि खे तजुर्बाती साइंसदान सॾिजे थो। काइनात जी बनावट निहायत सिधी सवली सम्झी वञे थी, तंहिं करे शुरू में तिबियात जो इल्मु एतिरो वसी न हो, पर जीअं जीअं माहिर फितरत ऐं काइनात जी वज़ाहत कंदा विया, तीअं तीअं फिज़िक्स जूं शाख़ूं ठहंदियूं वयूं। शाख़ुनि जी घणाई इल्म तिबियात जी वसअत खे ज़ाहिर करे थी, साइंसदाननि खे पिणु नज़रियनि ऐं हक़ीक़तनि खे खोले सम्झाइण लाइ मुनज़्ज़म हदबंदी मुहैया करे थी। हाणे अचो त उन जी वस्फ़ बयानु करियूं। फिज़िक्स जी वस्फ़ हिन तरह थी सघे थी। फिज़िक्स साइंस जी उहा शाख़ आहे जेका फितरत जो मुतालो करे नतीजा अख़ज़ करे रियाज़ियाती शक्ल में पेश करे थी, या सादनि लफ़्ज़नि में ईअं चऊं, ही साइंस जी उहा शाख़ आहे जेका मादे ऐं तवानाई जी बाहिमी अमल बाबति ॼाण ॾिए थी, उन खे फिज़िक्स चइबो आहे। असां अॻिली वीडियो में फिज़िक्स जूं शाख़ुनि खे बयानु कंदासीं। वीडियो पसंदि आई त लाइक कंदा ऐं जेकॾहिं वधीक पसंदि आयो त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा, पर जॾहिं को सुवाल आहे त कमेंट ज़रूरु कंदा ऐं अहिड़ा मालूमाती वीडियो ॾिसण जे लाइ सब्सक्राइब ज़रूरी कंदा।